मीरपुर खास में हथियारबंदनि जी पुलिस मोबाइल ते हमले में शहीद थियल अहलकार जो मर्द जनाज़े नमाज़ खां पोइ मिटीअ माउ हवाले कयो वियो। जॾहिं त मार्ची वेल मुबैना हमलेआवर नौजवान जे वारसनि पुलिस मुक़ाबले खे कूड़ो करार ॾेई छॾियो। गुज़िरियल राति कॉलोनी ग्राउंड वटि गश्त दौरान महिराण थाणे जी पुलिस मोबाइल ते हथियारबंदनि जी फायरिंग में अहलकार ड्राइवर मीर मोहम्मद नारे जो शहीद थी वियो हो ऐं एएसआई मोहम्मद अली शाह ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त जवाबी कार्रवाई में मुबैना हमलेआवर नौजवान वकास मलिक मारिजी वियो हो। शहीद पुलिस एहलकार मीर मोहम्मद नारे जो जी जनाज़े नमाज़ पुलिस लाइन में अदा कई वई, जंहिंमें डीआईजी ज़ुल्फ़कार लाड़क, एसएसपी फैसल बशीर मेमन, डिप्टी कमिश्नर सलामत मेमन समेत पुलिस जे अमलदारनि, शहरियनि, समाजी अॻवाननि शिरकत कई। शहीद एहलकार मीर मोहम्मद नारे जो खे क़तल करण जी एफआईआर वकास मलिक समेत ॿ नामालूम माण्हुनि ते टाउन थाणे ते दाख़िल कई वई, जंहिंमें दहशतगर्दी जे एक्ट जा कलम पिण लॻाया विया आहिनि। ॿिए पासे मारिजी वियल नौजवान वकास मलिक जे वारसनि मुक़ाबले खे कूड़ो करार ॾेई पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल करण जो ऐलान कयो आहे।